बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवाम जो सहारो चैनल में प्रोग्राम अजी शख्सियत सां करे मां जी ख़िदमत में जीएम कामिलो हाज़िर आहियां। नाज़रीन अवां खे ॿुधाईंदो हलां त प्रोग्राम अजी शख्सियत में हिक नाले वारी शख्सियत आहे ऐं संदसि तालुक़ जेको आहे हिक फलाही तंज़ीम सां आहे, मददगार तंज़ीम सां आहे। उन जा यूथ विंग सूबे सिंध जा सदर आहिनि ऐं पाण जेको आहे प्राइमरी टीचर बि आहिनि। ऐं तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त हुनजो तालुक़ु मीरपुर माथेरे सां आहे। नाज़रीन उन शख़्सियत जो मां तव्हांखे नालो बि ॿुधाईंदो हलां त उस्ताद सादुल्लाह कुराई साहब असांजे हिन स्टूडियो में मौजूदु आहिनि ऐं अचो त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। उस्ताद सादुल्लाह कुराई साहब तव्हां असांजे नाज़रीन खे पंहिंजो मुख़्तसर जेको आहे उहो तारीफ़ ॿुधाईंदा त जीअं तव्हांजे तारीफ़ खां असांजा जेके नाज़रीन आहिनि उहे वाक़ुफ़ थी सघनि। मुंहिंजो नालो पूरो सादुल्लाह कुराई, पीउ जो नालो मोहम्मद बशीर कुराई, ॻोठ वलीमत कुराई सां मुंहिंजो तालुक़ु आहे। मां एज ए प्राइमरी टीचर आहियां। जी बिल्कुलु उस्ताद सादुल्लाह कुराई साहब, तव्हां जेको आहे मैट्रिक जो जेको इम्तिहान आहे उहो कहिड़े स्कूल मां पास कयो ऐं इंटर कहिड़े स्कूल मां पास कई? मैट्रिक जो इम्तिहान गवर्नमेंट हाई स्कूल मीरपुर माथले मां पास कियो। उनखां बाद प्राइवेट इंटर जो इम्तिहान मां पास कियो जेको गवर्नमेंट हाई स्कूल मीरपुर माथले खां ई हुयो, गवर्नमेंट डिग्री कॉलेज मीरपुर माथले। सॉरी। अच्छा, भला जेकॾहिं तव्हां जॾहिं इंटर कई त इंटर खां पोइ तव्हां कोशिशि कई पंहिंजी नौकरीअ जे हवाले सां? नौकरी मूंखे मैट्रिक जे दौरान ई मिली वई। जी। 1990 में मूंखे मैट्रिक जे दौरान जेको आहे मूंखे नौकरी प्राइमरी टीचर जी जॉब मिली वई, जेके पहिरियां मैट्रिक ते प्राइमरी टीचर जॉब ॾींदा हुया। अच्छा, पहिरीं जेका पोस्टिंग तव्हांजी थी उहा कहिड़े स्कूल में थी? पहिरीं पोस्टिंग मुंहिंजी मैन स्कूल डहरकी में, प्राइमरी मैन स्कूल डहरकी में थी। अच्छा, इन खां अलावा जेका उस्तादनि जूं कुझु जेके ट्रेनिंग्स वग़ैरह थींदियूं आहिनि, BTC, BEd, MAd, इन्हनि मां तव्हां कहिड़ियूं ट्रेनिंग्स कयूं? पहिरीं PTC ऐं प्राइवेट नमूने सां करिकुलम बोर्ड मां कई। उनखां बाद में BEd 1997-98 में एजुकेशन कॉलेज सखर मां हासिल कई। उनखां पोइ ॿियूं बि इन सर्विस कोर्स हुया उहे बि मूं कया। अच्छा, इन हवाले सां भला असां खे असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा हलो त तव्हां कंहिं फलाही तंज़ीम में बे कमु करे रहिया आहियो, उनजो नालो ॿुधायो, उनजे हवाले सां थोरो मंशूर ॿुधायो। जी जी मूंखे पहिरियां ई जॾहिं आउं सर्विस में ई हुयुसि त मूंखे इहो ई शौक़ु हूंदो हुयो त मां कंहिं न कंहिं तरीक़े सां पाकिस्तानी अवाम जी ख़िदमत कयां। जी। पोइ मां जॾहिं पंहिंजे स्कूल वेंदो हुयुसि त उते हिकु रस्ते में दरगाह हूंदी हुई जंहिंजो नालो आहे दीनशाह बादशाह दरगाह। उतां मां रोज़ानो दुआ घुरंदो हुयुसि त मूंखे कंहिं अहिड़े फलाही कम में लॻायो वञे जीअं मां पाकिस्तानी अवाम जी ख़िदमत करे सघां। पोइ उन खां पोइ मूंखे NPCIH क़ौमी अमन कमेटी बैनल मज़ाहिब जे नाले सां हिकिड़ी तंज़ीम जो ॾस पियो, जंहिंमें आउं एज़ ए मेंबर तौरु शामिल थी वियुसि 2007 में। अच्छा, इन जे हवाले सां पोइ तव्हां को उहिदो वग़ैरह तव्हांखे मिलियो? पहिरें त 2007 में एज़ ए मेंबर हुयुसि 2 साल ताईं। 2009 में मूंखे वाइस चेयरमैन डिस्ट्रिक्ट घोटकी यूथ विंग मुक़ररु कयो वियो। उनखां बाद में 2010-11 जे दौरान मुंहिंजो कमु ॾिसी करे मूंखे डिस्ट्रिक्ट चेयरमैन घोटकी रखियो वियो। अच्छा, क़ौमी अमन कमेटी बराए बैनल मज़ाहिब हम आहंगी जा तव्हां यूथ विंग जा सदर आहियो सूबे सिंध जा। इन हवाले सां जेका इहा तंज़ीम आहे त इन जो मेन जेके मंशूर आहिनि उन्हनि जा कहिड़ा आहिनि ऐं कहिड़नि नुक़्तनि ते अव्हां कमु करे रहिया आहियो? जी, पहिरियों त हिन तंज़ीम जो मेन मक़सदु जेको हुयो उहो दहशतगिर्दी खे ख़तमु कराइण जे लाइ असांजी कोशिशि करण हुई। जीअं पुलिस जी दहशतगिर्दी आहे, वॾेरनि जी दहशतगिर्दी आहे,
ऐं उन खां पोइ ये पुलिस जी दहशतगर्दी मां सम्झां त इन्हनि खे जेकॾहिं तव्हां इन नाले सां चओ त ज्यादती वॾेरनि जी ज्यादती पुलिस जी ज्यादती जेके नाजाइज़ थियनि जी अच्छा उन खां पोइ असांजी तंज़ीम बैनल मज़ाहिब तंज़ीम आहे हर मज़हब जो माण्हू असां वटि शामिल थिए थो ऐं हर मज़हब जो असां जेको आहे उन्हनि जी मदद करणु चाहियूं था माना गैर सियासी गैर मज़हब जे हवाले सां कहिड़ो बि तव्हां में माना मेंबर शामिल थी सघे हा हर अच्छा भला इन तव्हांजे तंज़ीम में मेंबर कीअं थो थी सघे कहिड़ा शर्त आहे उन्ही मेंबर खे असां त पहिरें असां वटि जेको मेंबर शामिल थींदो आहे पहिरें त असां उनखे ॾिसंदा आहियूं त उन जो मुआशिरे में किरदारु कहिड़ो आहे सुठे किरदार जे मालिक खे असांजी तंज़ीम में इन कंदा आहियूं उहो असां उतां जे इलाइक़े जे जेको बि असांजो तंज़ीम जो वर्कर हूंदो आहे उन खां तस्दीक वठी करे पोइ असां उनखे पंहिंजो एज़ ए मेंबर शामिल कंदा आहियूं कुझु ॾींहंनि खां पोइ उनखे असां उनजी कारकर्दगी ॾिसी करे उनखे असां कंहिं न कंहिं उहिदे ते फैज़ कंदा आहियूं अच्छा जीअं त असांजे नागरिक खे मां ॿुधायो त जेके नाजाइज़ियूं थियनि थियूं मिसकीननि सां मारूड़नि सां त इन हवाले सां पर इन खां सवाइ बि त कुझु ॿियूं नुक़्ता हूंदा ॿियूं कुझु पॉइंटूं हूंदियूं जंहिंजे हवाले सां जीअं के बेरोज़गार आहिनि को मिसकीन ग़रीब आहे या बेरोज़गारी जे हवाले सां आहे या जेके असांजे सिंध जा जेके मारूड़ा आहिनि या उन्हनि जा जेके ॿार आहिनि उहे तालीम नथा कराए सघनि त उन हवाले सां के तव्हां इन प्लेटफॉर्म तां के प्रोग्राम कराए अवेयरनेस ॾियो था पिया जी जी पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांजी तंज़ीम नॉन फंडिंग तंज़ीम आहे जी फंड हिन में न आहे पंहिंजे घरां ख़र्च करे थो हर उहिदेदार असांजो पंहिंजी तंज़ीम सां ताउन करे थो ऐं पंहिंजे घरां ख़र्च करे हिन तंज़ीम खे हलायो पियो वञे असांजा हिते असांजे डिस्ट्रिक्ट घोटकी में असांजे दोस्तनि पंहिंजो राशन तक़सीम कयो ग़रीबनि में पंहिंजे घरां ख़र्च करे कयनि ॿियनि ज़िलनि में सांगड़ आहे बदीन आहे सखर आहे उन ज़िलनि में बि असांजे NPCIHA जे मेंबरनि पंहिंजे हणा ख़र्च करे ग़रीबनि जी मदद कई ऐं उन खां पोइ जेको बि असांजे इलाइक़े में ग़रीब माण्हू आहे असांजी उन ते नज़र आहे उनजे लाइ असां घणो कोशिशि कयूं पिया त उनखे वधि में वधि कंहिं ग़रीब खे कंहिं इदारे में नौकिरी मिली वञे असीं इदारे वारनि सां मुलाक़ात करे असां उन्हनि जे लाइ उनखे रिक्वेस्ट कयूं था पोइ अॼुकल्ह जो दौरु तव्हां ख़बर आहे त वॾेरा सियासी दौरु आहे इन दौर में असांजी तंज़ीम खे घटि ॿुधो पियो वञे तंहिंजे लाइ असीं कोशिशि कयूं पिया त ही जेको पाकिस्तान आहे इन करप्शन खां पाक थियण जे लाइ असीं हिकु सदारती निज़ाम राइज करायूं जंहिंजे लाइ असीं हिकु बहितरीन शख़्सियत जनरल राहिल शरीफ़ खे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जे लाइ मुंतख़ब कयो आहे ऐं इंशाअल्लाह असांजी एजिटेशन हले पई त इंशाअल्लाह हू पाकिस्तान जो प्रेसिडेंट थी वेंदो ऐं मुहिब वतन माण्हुनि ते ही गवर्नमेंट पाकिस्तान क़ाइमु थींदी ऐं असांखे इंशाअल्लाह इन ग़रीबनि जी मदद करण में सवलाई लॻंदी ऐं इंशाअल्लाह असां ग़रीबनि जी मदद कंदा रहंदासीं अच्छा जेकॾहिं मिनारिटी विंग जेकॾहिं भला अलॻि नथा ठाहिनि उहो तव्हां में शामिल थियनि तव्हांजी मेंबर सारी मदद थी सघनि था बिल्कुलु थी सघनि था असां उन्हनि खे पंहिंजी विंग में बि शामिल करे सघूं छो जो मुंहिंजे पंहिंजी विंग जो हिंदू आहे पंहिंजो खैरपुर जो भावेश कुमार नालो आहे हुनजो उहो मुंहिंजे खैरपुर डिस्ट्रिक्ट जो चेयरमैन आहे अच्छा भला तव्हां इहो ॿुधायो त तव्हां जेको आहे यूथ विंग सूबे सिंध जा सदर आहियो त तव्हां सां गॾु ॿिया दोस्त कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं केतिरा उहिदेदार तव्हां सां गॾु कंदा आहिनि यानी हिन में उहिदनि में सदर थींदो आहे जनरल सेक्रेटरी थींदो आहे जी असांजो हर तालुके सतह ते हर यूसी सतह ते हिकु चेयरमैन मुक़ररु कयो वेंदो आहे उन सां गॾोगॾु 20 मेंबरनि जो जेको आहे हर यूसी तालुका ऐं ज़िले में या डिवीज़न में 20 मेंबरनि जी असांजी टीम हूंदी आहे जेकी कमु कंदी आहे तक़रीबन असांजे सिंध में यूथ विंग जे हवाले सां बि हर ज़िले में असांजा 100 खां 150 जे अंदरि मेंबर हर ज़िले में मौजूदु आहिनि तव्हां हिसाब लाइ वठो त 20 ज़िलनि में केतिरा माण्हू हूंदा न बिल्कुलु तव्हां दुरुस्त फरमायो ये हिकिड़ी विंग आहे जी जी अच्छा इन खां तक़रीबन 6 खां 7 विंगूं कमु कनि पियूं इन उहिदा कहिड़ा आहिनि हिन में उहिदा पहिरियों चेयरमैन आहे अच्छा चेयरमैन उन खां पोइ सदर आहे उन खां पोइ जनरल सेक्रेटरी आहे उन्हनि खां पोइ चेयरमैन जे हेठां सीनियर वाइस चेयरमैन आहे
उन खां पोइ 4 असांजा वाइस चेयरमैन हूंदा आहिनि जेके हर तालुके मां हिकु चूंडियो वेंदो आहे, हर यूसी मां चूंडियो वेंदो आहे, हर ॻोठ मां चूंडियो वेंदो आहे ऐं हर ज़िले मां चूंडियो वेंदो आहे। छो जो घटि में घटि बि तालुके यूसी ऐं ज़िले सतह ते 4 ब्लॉक हूंदा आहिनि, 4 खां 5 ब्लॉक। उन्हनि हर ब्लॉक मां असां हिकु माण्हू खणंदा आहियूं ऐं उन खां पोइ जेको सदर आहे, सदर खां पोइ असांजो सीनियर नाइब सदर, उन खां पोइ नाइब सदर 3 हूंदा आहिनि। उन खां पोइ जनरल सेक्रेटरी, एडिशनल जनरल सेक्रेटरी ऐं डिप्टी जनरल सेक्रेटरी। उन खां पोइ असां हिकिड़ो लीगल एडवाइज़र रखंदा आहियूं जेको वकील जो एलियत रखंदड़ हूंदो आहे, छो जो असांखे किथे बि कानूनी हैसियत जे लाइ असांखे उन माण्हू जी अहम ज़रूरत हूंदी आहे। उन खां पोइ एडवाइज़र हूंदो आहे, उन खां कोऑर्डिनेटर आहे, उन खां पोइ डिप्टी फाइनेंस सेक्रेटरी आहे, उन खां पोइ इंफॉर्मेशन सेक्रेटरी बि असां रखंदा आहियूं जेको असांखे प्रेस जे कम बि अचे थो, इंफॉर्मेशन बि ॾिए थो। उन खां पोइ ऑफिस सेक्रेटरी बि असां रखूं था। ॾाढो सुठो। ऐं हींअर प्रोग्राम अॼु जी शख़्सियत जो जेको पंहिंजो वक़्तु आहे उहो पंहिंजे हिन पुॼाणी ते पहुची रहियो आहे। असांजे नाज़रीन खे तव्हां जेको आहे कहिड़ो पैगाम ॾींदव? असीं नाज़रीन खे पैगाम सां पाकिस्तानी अवाम खे पैगाम ॾींदासीं, दुनिया जी अवाम खे पैगाम ॾींदासीं त पंहिंजे अवाम सां मोहबत, भाईचारो ऐं अमन जी फिज़ा क़ाइमु कनि ऐं अहिड़ो कमु न कनि जंहिं मां कंहिं इंसान खे ॾुख पहुचे। वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां असांजे हिन स्टूडियो में अवाम जो सहारो चैनल जे हिन स्टूडियो में तव्हां तशरीफ़ खणी आया आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त प्रोग्राम अॼु जी शख़्सियत में असांजो जेका अॼु जी शख़्सियत हुई उहो नाले वारी शख़्सियत उस्ताद सादुल्लाह गोराई साहिबु ऐं प्रोग्राम जी शख़्सियत जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पहुची चुको आहे। मां खां इजाज़त वठंदुसि। प्रोग्राम अॼु जी शख़्सियत मां जीएब कांगरे खे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान, अल्लाह वाहिद।